गुज़िरियल साल 2016 दौरान पाकिस्तानी सियासत में केतिरियूं ई अहम तब्दीलियूं आयूं। पानामा करप्शन स्कैंडल छायल रहियो ऐं हुक्मरान जमायत सॼो साल दिफ़ा कंदे नज़र आई। पानामा मामिलो आला अदालतुनि ताईं पहुतो। PTI ऐं PP में बि सख़्तु इल्ज़ामबाज़ी रही, जॾहिं त MQM पाकिस्तान जे नाले सां नओं दड़ो बि साम्हूं आयो। MQM जे बानी जो किसो माज़ी जो किसो बणिजी वियो। अदालतुनि में गद्दारी केस बावजूदि अॻूणो सदर जनरल परवेज़ मुशर्रफ परॾे वञण में बि कामयाब थी वियो। इमरान ख़ान गुज़िरियल साल बि रायवंड में धरणो हयो ऐं इस्लामाबाद खे बंदि करण जी कोशिशि कई ऐं तहरीक इंसाफ़ जी इन सियासत नून लीग लाइ मुसीबतूं पैदा कयूं। ॿिन्ही धुरियुनि में इल्ज़ामबाज़ी ऐं करप्शन जा मामला उरूज ते रहिया। मुल्क में अहम तब्दीली आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ़ जी रही, जंहिंजे न वञण लाइ वॾी मुहिम बि हली। वॾनि शहरनि में रोडनि ते इहे बैनर बि लॻाया विया त जाने की बातें जाने दो, पर उन बावजूदि आर्मी चीफ पंहिंजो मुदो पूरो करे रिटायरमेंट जो ऐलान कयो। इन खां सवाइ नए आयल आर्मी चीफ जनरल बाजवा फ़ौजी कमान में केतिरियूं ई तब्दीलियूं कयूं। ISI सरबराह बि थी वियो। कराची जे कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल नवीद मुख़्तार खे ISI जो चीफ बणायो वियो। गुज़िरियल साल जे शुरू वारे महीने जनवरी में इस्लामाबाद जे रेड ज़ोन में मज़हबी जमायतुनि धरणो हणी पार्लियामेंट हाउस में दाख़िल थियण जी कोशिशि कई। कुझु ॾींहंनि ताईं जारी धरणे बाद ॻाल्हियूं थियूं। मौलाना अंस नूरानी ऐं ॿिया चौधरी निसार सां ॻाल्हियुनि लाइ पहुता ऐं अहिड़ी तरह कुझु ॾींहंनि लाइ इस्लामाबाद खे मफ़रूज बणाइण बाद धरणो ख़तमु कयो वियो। जॾहिं त मार्च में बलोचिस्तान मां राह जो एजेंट कलभूषण यादव गिरफ़्तार थियो, जंहिं इहो एतिराफ़ कयो त हू भारतीय नेवी जो ऑफिसर आहे। बलोचिस्तान ऐं कराची में जासूसी जो कमु कंदो रहियो आहे। संदसि एतिराफ़ी बयान जी वीडियो बि जारी कई वई। उन खां पोइ हुन जी निशानदही ते गिरफ़्तारियूं बि थियूं। साॻे ई मार्च महीने में अॻूणे आमिर सदर परवेज़ मुशर्रफ खे हुकूमत ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾेई छॾी ऐं हू सख़्तु सिक्योरिटी में कराची खां दुबई पहुतो। चौधरी निसार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हू कुझु हफ़्तनि में वापसि ईंदो। हू बीमार आहे, इलाज कराइण ख़ातिर ॿाहिरि वियो आहे। हुकूमत मुशर्रफ खे इजाज़त ॾियण लाइ सुप्रीम कोर्ट जो सहारो वरितो, जॾहिं त सुप्रीम कोर्ट इहो हुकुम ई ॾिनो हो। अदालत बाल हुकूमत जी कोर्ट में उछलायो हो। हुकूमत सिविल मिलिट्री लाॻापा बहितर बणाइण लाइ मुशर्रफ जो नालो ECL मां ख़ारिज कयो ऐं हू दुबई हलियो वियो, जिते हुन को बि इलाज न करायो ऐं सियासी सरगर्मियूं शुरू करे ॾिनियूं। शादी में डांस बि कंदे नज़र आयो ऐं हुन बीमारी जो बहानो बणायो ऐं अहिड़े नमूने ॿाहिरि हलियो वियो। जॾहिं त मार्च महीने में MQM जी राह फंडिंग जो मामिलो साम्हूं आयो ऐं इहे MQM ते इल्ज़ाम लॻा त उहा भारतीय ॻुझे इदारे राह खां फंड वठी पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते सिंध जी राजधानी में हालतूं ख़राब करे थी। गुज़िरियल साल जे अप्रैल महीने जे शुरूआति में पानामा जो स्कैंडल आयो, जंहिंमें वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे ख़ानदान समेत 400 खां वधीक पाकिस्तानियुनि जा नाला शामिल हुआ। नवाज़ शरीफ़ इन मामले ते पार्लियामेंट में तफ़सीली तक़रीर कई ऐं ॿ भेरा क़ौम खे ख़िताब बि कयो। हुन अदालती कमीशन ठाहिण ऐं पाण खे एहतिसाब लाइ पेश करण जो बि ऐलान कयो। उन दौरान ई अॻिते हली हुनजी तबियत ख़राब थी ऐं हू लंडन हलियो वियो, जिते हुन इलाज करायो ऐं जून में वापसि आयो। जॾहिं त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस पानामा मामले बाबति हुकूमत जे ख़त जो 21 ॾींहंनि बाद जवाबु ॾिनो त इन मामले ते कमीशन नथा ठाहे सघूं, जंहिं बाद हुकूमत ऐं अपोज़िशन में इहो तइ थियो त जांच कमीशन लाइ TOR ठाहिया वञनि। गॾियल मुख़ालिफ़ धुर जी 9 जमायतुनि पंहिंजा TOR तयारु करे मुतालबो कयो त पहिरीं नवाज़ शरीफ़ जो एहतिसाब थिए, उन खां पोइ ॿियनि जो एहतिसाब कयो वञे ऐं एहतिसाब 1985 खां कयो वञे, जंहिंखे सरकार रद्द कयो ऐं सरकार बि पंहिंजा TOR तयारु कया, जिन खे वरी मुख़ालिफ़ धुर क़बूल न कयो। इन मरहले दौरान ई बिलावल भुट्टो सियासत में सरगर्म थियो। हुन आज़ाद कश्मीर जी चूंडुनि जी मुहिम हलाईंदे नवाज़ शरीफ़ खे सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो ऐं खेसि मोदी जो यार करार ॾिनो। ॿिए पासे 21 मई ते बलूचिस्तान में तालिबान सरबराह मुला अख्तर मंसूर अमरीकी ड्रोन हमले में मारिजी वियो, जंहिं वटां पाकिस्तानी शनाख़्ती कार्ड बि मिलियो। इन मामले तां पाक अमेरिका लाॻापनि में ॾार पिया। केतिरनि ई ॾींहंनि ताईं इहा छिकताण हली ऐं आख़िरकार मामिलो निभी वियो ऐं पाकिस्तान चयो त जेकॾहिं अमेरिका खे इहा ख़बर हुई त मुला मंसूर बलूचिस्तान में आहे त हुनजो इतलाउ पाकिस्तान खे ॾिनो वञे हा। गुज़िरियल साल जे जून महीने में पाक अफ़गान लाॻापा बि उन वक़्तु ख़राब थिया जॾहिं पाकिस्तान तोरेखम बॉर्डर ते गेट लॻाइण जो ऐलान कयो। उन दौरान अफ़गानी फोर्सिस फायरिंग करे बलूचिस्तान जे हिकु मेजर खे शहीद ऐं केतिरनि खे ज़ख़्मी करे छॾियो। पाकिस्तान जो मुतालबो हो त बॉर्डर मैनेजमेंट ज़रूरी आहे ऐं अफ़गानिस्तान मां दहशतगर्द पाकिस्तान में अची कार्रवायूं कनि था। इहो जहिड़ो बि महीने ताईं जारी रहियो ऐं आख़िरकार पाकिस्तान गेट लॻाइण वारे मामले ते लचक ॾेखारी ऐं तोरेखम बॉर्डर खोले छॾी। अहिड़ीअ तरह 22 अगस्त ते मुल्की सियासत में हिकु अहम रुख़ साम्हूं आयो। कराची में MQM क़ाइद पाकिस्तान मुख़ालिफ़ नारा हणाया, जंहिं ते सिक्योरिटी इदारा हरकत में अची विया। फारूक सतार समेत केतिरनि ई अॻुवाणनि खे गिरफ़्तार कयो वियो
MQM जे क़ाइद ते बग़ावत जा केस दाख़िल थिया। जंहिंखां पोइ MQM पाकिस्तान जे नाले सां नई पार्टी वजूद में आई, जंहिंजो सरबराह फारूक सतार थियो। उन्हनि MQM सरबराह ऐं पार्टी में वेठल अॻुवाणनि सां लातालकी ज़ाहिर कई ऐं चयो त उहा MQM लंडन आहे, जंहिंसां हाणे को बि हू राब्तो न रखंदा। अहिड़ीअ तरह इन वाक़े बाद मुल्की इस्टेब्लिशमेंट MQM क़ाइद खे सख़्तु पैगाम ॾिनो ऐं संदसि हामियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो। MQM क़ाइद जी मुल्की सियासत में एंट्री बंदि कई वई ऐं खेसि माज़ी जो किसो बणायो वियो। जॾहिं त कराची जे अॻूणे सिटी नाज़िम मुस्तफ़ा कमाल PSP नाले सां नई पार्टी ठाही ऐं MQM मां कुझु माण्हू टोड़े पाण वटि आंदा। हुन बि MQM क़ाइद ख़िलाफ़ सख़्तु तक़रीरूं कयूं ऐं संगीन मथसि इल्ज़ाम मढ़िया। हुन सिंध जे गवर्नर इशरतुल इबाद ते बि 12 मई वाक़े में मुलविस हुजण जो संगीन इल्ज़ाम लॻायो। होॾां इमरान ख़ान सेप्टेम्बर महीने में हुकूमत ख़िलाफ़ रायवंड में मार्च करण जो ऐलान कयो, जंहिं ते हुकूमती धुर वाइड़ी थी वई ऐं ऐलान कयो त नवाज़ शरीफ़ जे घर आॾो धरणो हणण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। आख़िरकार इहो इल्ज़ामबाज़ी जो सिलसिलो हलंदो रहियो ऐं इमरान ख़ान 30 सेप्टेम्बर ते रायवंड में धरणो हयो ऐं ऐलान कयो त वज़ीर आज़म इस्तीफ़ा न ॾिनी त उहो इस्लामाबाद खे बंदि कंदो। 28 अक्टूबर ते इस्लामाबाद खे सील कयो वियो ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां वज़ीर आला जी क़यादत में ईंदड़ काफ़िले ते शेलिंग कई वई ऐं उनखे इस्लामाबाद दाख़िल थियण न ॾिनो वियो। इस्लामाबाद में इमरान जी रहाइशगाह ॿाहिरां कारकुननि ऐं पुलिस में केतिरा ई ॾींहं चकरियूं हलंदियूं रहियूं। इमरान घर में ई मौजूदु रहियो, जॾहिं त पिंडी में शेख रशीद ऐं पुलिस में अख बूट जी रांदि जारी रही। आख़िरकार नवंबर जी शुरूआत में इमरान ख़ान इस्लामाबाद खे बंदि करण वारे ऐलान तां उन वक़्तु हथु खणी वियो जॾहिं सुप्रीम कोर्ट पानामा केस ॿुधण जो फ़ैसिलो कयो। अहिड़ीअ तरह सुप्रीम कोर्ट में पानामा लीक्स स्कैंडल जी ॿुधणी शुरू थी। तहरीक इंसाफ़ तरफ़ां सबूत पेश कया विया त शरीफ़ ख़ानदान करप्शन में मुलविस आहे। नवाज़ शरीफ़ जी धुर बि लंडन फ्लैटनि जा सबूत खणी आई। उहो केस अञा बि अदालत में ॿुधणी हेठि आहे। क़तरी शहज़ादे जो ख़त बि उन केस में ख़ासि बहस जो मौज़ू रहियो ऐं हिन वक़्तु चीफ जस्टिस जी तब्दीली सबबि साल 2017 जे शुरूआती महीने जनवरी में ॿुधणी रखी वई आहे। हिन मामले जो फ़ैसिलो हाणे हलंदड़ साल में थींदो। नई बेंच जुड़ंदी जेका नए सिर केस हलाईंदी। गुज़िरियल साल 2016 दौरान बि पाक भारत छिकताण उरूज ते रही। जनवरी महीने में भारत जे पठानकोट एयरबेस ते हमलो थियो त उन जो इल्ज़ाम पाकिस्तान ते मढ़ियो वियो ऐं उन सां ई ॿिन्ही धुरियुनि में छिकताण शुरू थी वई, जेका वधंदे LOC ताईं पहुती। भारत सॼो साल LOC ऐं वर्किंग बाउंड्री ते हमला कंदो रहियो, जंहिंमें फ़ौजी जवाननि समेत 65 खां वधीक शहरी शहीद थी विया ऐं सवें ज़ख़्मी थिया। भारत इन दौरान 29 सेप्टेम्बर ते पाकिस्तान जे इलाइक़नि में सर्जिकल ऑपरेशन करण जी दावा बि कई, जेका कूड़ी साबित थी। पाकिस्तान जेतोणीकि भारत खे इहो पैगाम ॾिनो त असां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं, पर भारती जारियत उरूज ते रही। मोदी सरकार जा पाकिस्तान ख़िलाफ़ चिड़ ॾियारींदड़ बयान बि जारी रहिया ऐं भारत जे हमलनि जो सिलसिलो बि जारी रहियो, जंहिंजो पाक फ़ौज भरपूर जवाब बि ॾिनो। आर्मी चीफ भारत खे सख़्तु वार्निंग बि ॾिनी। ॿिए तरफ़ साल जे नवंबर महीने जी 29 तारीख़ ते आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ़ रिटायर थी वियो। जेतोणीकि हुन लाइ इहा मुहिम हलाई वई त हू एक्सटेंशन वठंदो ऐं संदसि मुदो वधायो वेंदो, पर ईअं न थियो। हुन पंहिंजो मुदो वधाइण न ॾिनो। संदसि जाइ जनरल कमर जावेद बाजवा आर्मी चीफ मुक़ररु थी बालारी, जॾहिं त ISI चीफ रिज़वान अख्तर खे बदिली करे कराची जे कोर कमांडर नवीद मुख़्तार खे ISI सरबराह बणायो वियो। इन खां सवाइ DG रेंजर्स कराची बिलाल अकबर खे चीफ ऑफ जनरल स्टाफ मुक़ररु कयो वियो ऐं फ़ौज में ॿियूं बि अहम तब्दीलियूं कयूं वियूं। गुज़िरियल साल पानामा लीक्स मामले ते जीअं त तहरीक इंसाफ़ सरगर्म किरदारु अदा कयो। पानामा केस में वधीक सबूत हासिल करण लाइ तहरीक इंसाफ़ जो सरबराह इमरान ख़ान लंडन पहुची अहम मुलाक़ातूं बि कयूं, जॾहिं त हुन लंडन में मौजूदु पाकिस्तानी वापारियुनि ऐं सनतकारनि खां मदद बि घुरी। इन खां सवाइ गुज़िरियल साल 2016 दौरान हिकु अंग्रेज़ी अख़बार में ख़बर छपजण ते सिविल मिलिट्री लाॻापनि में वॾी गर्मी बि पैदा थी। हुकूमत इस्टेब्लिशमेंट जो दबाव घटाइण लाइ पंहिंजे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ रशीद खे बि हटायो, जेको गुज़िरियल साल जो इंतिहाई अहम केस हो, जंहिंमें हुकूमत ऐं सिक्योरिटी अख़्तियारुनि में छिकताण थी। साल जे आख़िर में 29 अक्टूबर ते परवेज़ रशीद समाज जो वज़ीर न रहियो ऐं अंग्रेज़ी अख़बार डॉन इहा ख़बर ॾिनी हुई त सियासी ऐं अस्करी क़यादत जी आला सतही इजलास में फ़ौजी क़यादत खे इहो चयो वियो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करियो या आलमी अकेलाई जो शिकार थियो। इहा ख़बर अख़बार में अचण ते वावेला मची वई। इस्टेब्लिशमेंट जो मौक़िफ़ो त इहा ख़बर ॿाहिरि लीक कंहिं कई। सेप्टेम्बर में पैदा थियल इन मामले ते काफ़ी तकरार हलियो। हुकूमत हिकु कमेटी बि ठाही, जॾहिं त ISPR जो बयान बि आयो, जंहिंमें इन मामले खे क़ौमी सलामती लाइ वॾो धचको करार ॾिनो वियो। सियासी जमायतुनि बि इन मामले ते हुकूमत खे तनक़ीद जो निशानो बणायो। हुकूमत पारां तरदीदूं ईंदियूं रहियूं
जन मामले खे वधीक मुंझाए छॾियो। इहा ख़बर ॾींदड़ सहाफ़ी जो नालो ACL में आयो ऐं अख़बार ते दॿाउ विधो वियो त इहो ज़रियो ॿुधायो वञे जंहिं ख़बर ॾिनी। डान अख़बार पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रही ऐं ख़बर खे सचो करार ॾिनो। बाद में सहाफ़ी जो नालो ACL मां कढियो वियो ऐं हू परॾे हलियो वियो, जॾहिं त सुद समाह वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ रशीद खे उहिदे तां हटायो वियो ऐं मरियम औरंगज़ेब खे सुद समाह वारे खाते जी ममलकती वज़ीर बणायो वियो। गुज़िरियल साल 2016 दौरान वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सख़्तु बीमार थी पियो, जंहिं करे इलाज लाइ खेसि लंडन वञिणो पियो, जिते हुनजे मई जे आख़िर में ओपन हार्ट सर्जरी थी। वज़ीर आज़म जी बीमारी ठीकु उन वक़्तु ज़ाहिर थी जॾहिं मुल्क में तहरीक इंसाफ़ वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज करे रही हुई। नवाज़ शरीफ़ अप्रैल महीने में लंडन वियो, जिते इलाज खां पोइ 48 कलाकनि ताईं तरसियल रहियो। नवाज़ शरीफ़ जी बीमारी जे हवाले सां तहरीक इंसाफ़ ऐं पाकिस्तान अवामी तहरीक शक ज़ाहिर कया। बहरहाल वज़ीर आज़म जून महीने में वरी वापसि वतन पहुतो ऐं पंहिंजो कमु हुन जारी रखियो। गुज़िरियल साल 2016 दौरान हुकूमत लाइ अपोज़िशन सां गॾु इतिहादी जमातुनि पिणु मसइला पैदा कया। महमूद ख़ान अचकज़ई पार्लियामेंट में सिक्योरिटी इदारनि ते सख़्तु तनक़ीद कई, जंहिं करे हुकूमत ऐं एस्टेब्लिशमेंट में छिकताण पैदा थी। घरू वज़ीर चौधरी निसार प्रेस कॉन्फ्रेंस करे अचकज़ई जे बयान खां हुकूमत जी लातालगी ज़ाहिर कई, जॾहिं त हुकूमत जी इतिहादी जमायत JUI वरी नेशनल एक्शन प्लान ते तनक़ीद कई ऐं मदरसनि ख़िलाफ़ कार्रवाई रोकण जो मुतालबो कयो। जॾहिं त गुज़िरियल साल में बड़धक मचाईंदड़ पानामा स्कैंडल जे हवाले सां अपोज़िशन वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे इस्तीफ़ा वारे मामले ते आख़िरी महीननि में विराइजंदे नज़र आई। पीपल्स पार्टी, अवामी नेशनल पार्टी, JUI, MQM ऐं ॿियनि जमातुनि चयो त जांच में इल्ज़ाम साबित थियण ताईं वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा न घुरी वञे, जॾहिं त PTI जो इहो मौक़िफ़ रहियो त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾिए, जंहिं ते नवाज़ शरीफ़ इनकार कयो। हुन चयो त इल्ज़ाम साबित थियो त हू घर हलियो वेंदो ऐं जेकॾहिं इल्ज़ाम साबित न थियो त हू इक़्तिदार में रहंदो। उन लाइ जांच कराई वञे, जंहिं करे अपोज़िशन वारा नतीजो अचण ताईं सबुरु कनि। जॾहिं त साल जे आख़िरी महीने डिसंबर में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 9वीं वरसी मल्हाई वई, जंहिं में आसिफ़ अली ज़रदारी पारां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पाण लाइ नंढी चूंडुनि में वञण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 4 नुक़्ता मंझराइण लाइ लॉन्ग मार्च जो ऐलान कयो।